सखर में भी जेको वोट ॾियण वारो सिलसिलो आहे उहो जारी आहे ऐं माण्हू मुसलसल पोलिंग स्टेशननि ते पहुची पंहिंजा वोट कास्ट करे रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु असीं सखर जे एलिमेंट्री स्कूल में मौजूदु आहियूं जिते PS 24 जो उम्मीदवार फ़ारूक शाह पिणु मौजूदु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि जो मोबाइल नेटवर्क या ओवरऑल इलेक्शन बाबति छा चवणु आहे। टर्नआउट तो घटि रहंदो, इहो माण्हुनि सां राब्तो घटि आहे, कोन थो थी सघे। दोस्त पाण वञनि था, डोर टू डोर था करनि, उन्हनि खे दोस्तनि खे ॿुधाइनि था। हाणे मसइलो त इहो ई थो थिए न कि जॾहिं नेटवर्क बंदि थींदो माण्हुनि सां राब्तो कीअं कयूं। कोशिशि कयूं था माण्हुनि खे वठी था अचूं। पोलिंग से तव्हांखे ख़बर आहे कि लास्ट टाइम बि इन पोलिंग ते हमिलो कयो वियो हुयो PTI जे दोस्तनि, जेको अॼुकल्ह आज़ादु बीठा आहिनि। त इहो मसइला थींदा। जी अवां PS 24 जे उम्मीदवार फ़ारूक शाह जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उनजो चवणु आहे त इंतिज़ामिया पारां गुज़िरियल ॾींहुं ॿुधायो वियो त मोबाइल सर्विस बंदि न कई वेंदी ऐं अॼु मोबाइल सर्विस बंदि आहे। उन चयो त इन सां कम्यूनिकेशन गैप अची वियो आहे जंहिंजे करे टर्नआउट घटि थी सघे थो। कैमरामैन कामरान नूनारीअ सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़।